हैदराबाद खां पोइ मोरे में लगल धरणो न सिर्फ़ पंहिंजो वारो वॼाए वियो पर उन सां गॾोगॾु जोगिन खे जगाइण जो सिलसिलो पिणु शुरू थी चुको आहे। दमादम मस्त कलंदर जा नारा हणंदे देशवासी वरियनि खां सिंध सां जारी वर्ताव ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी चुका आहिनि ऐं हाणे खेनि जिते बि सॾु मिले थो त छोलियूं हणंदड़ माण्हुनि जो समुंड बिना कंहिं पार्टी फ़र्क़ जे पहुचियो वञे। चूंडुनि में थियल मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ GDA पारां धरणे जे सॾ खे मोरे वासियुनि बि लबेक चई उन ॻाल्हि जो बरमला इज़हार कयो त सिंध वासी हाणे नई सिंध अॾणु चाहिनि था। नेशनल हाईवे मोरोलग सदुजा जे मक़ाम ते लॻल एहतजाजी धरणे में नौजवाननि तोड़े उम्र रसीदा मर्दनि खां सवा औरतुनि जे बि हिकु वॾे तादाद शिरकत कई। एहतजाजी धरणे में GDA अॻवाननि पंहिंजियुनि तक़रीरुनि में इन ॻाल्हि जो इज़हार कयो त सिंध हाणे तब्दील थी चुकी आहे ऐं वरियनि खां मढ़ियल फ़रसूदा निज़ाम खां हाणे हू पंहिंजी जिंद आजी करणु चाहे थी। सिंध जे माण्हुनि जो वचन आहे त सिंध हिकिड़ी नई अदबी रुगो इक़्तिदार वारी सिंध न, रुगो अहिड़ी सिंध न त माण्हू ॿियो अची वियो। हैदराबाद ऐं मोरो वारनि धरणनि खां पोइ GDA पारां 26 फरवरी ते बदीन में बि एहतजाजी धरणे जो सॾु ॾींदे हिन तहरीक खे वधीक जारी रखण जो ऐलान कयो वियो। ॾिसणो इहो आहे त आख़िर हीअ तहरीक किथे थी वञी दंग करे ऐं केतिरे क़दुरु पंहिंजनि मुतालबनि जी मञता हासिल करे सघे। रिपोर्टिंग टीम सां गॾु इरफान अली बुघियो, मोरो, सिंध।